मुनवर साहब कीअं था ॾिसो वरी पूरी दुनिया जूं जेके नज़रूं आहिनि इस्लामाबाद ते आहिनि। हिकु तरफ़ ॿुधायो वञे पियो त अमेरिकी एयरफोर्स जा जहाज़ हिते पहुतल आहिनि ऐं जेडी वेंस ॿुधायो वञे पियो त सुभाणे शायदि इस्लामाबाद पहुचे। ईरान ऐं अमेरिका विच में जेके अमुन ॻाल्हियूं आहिनि ॿीहर शुरू थी रहियूं आहिनि। पहिरियों त तव्हांखे अवांजी टीम खे अवांजे ॾिसण वारनि खे सलाम। अवां बिल्कुलु सही अंदाज़ो हयो आहे। वर्ल्ड टाइम्स जी स्टोरी आहे ऐं न्यूयॉर्क टाइम्स बि हिनखे आइडेंटिफाई कयो आहे त जेडी वेंस साहब ऐं स्टीव विटकॉफ उहे अंगारे वारे ॾींहुं पाकिस्तान पहुचंदा। सेकेंड राउंड ऑफ टॉक्स जेके आहिनि उहे उनजो आगाज़ थींदो ऐं जॾहिं उहे नतीजे ते पहुचंदा या कंहिं एग्रीमेंट ते पहुचंदा एट द एंड ऑफ दिस वीक त पोइ प्रेसिडेंट ट्रम्प बि हलिया ईंदा ऐं सदर पज़िक्शियान बि हलिया ईंदा ऐं एग्रीमेंट थींदो। यानी एग्रीमेंट डोनाल्ड ट्रम्प पाण ई कंदो। जी डेफिनेटली हुनजो क्रेडिट खणण जी कोशिश कंदा, पर इहो एग्रीमेंट न हूंदो। मुंहिंजी ख़बर जे मुताबिक़ इहो मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग हूंदो, यानी MOU साइन थींदो इनिशियली एग्रीमेंट लाइ, छो त हुनजा कई कानूनी पहलू आहिनि ऐं इन खां अलावा ॿिया नाज़ुक नुकात आहिनि, उहा डेलिब्रेशन सां घुरनि। सो जेको प्रोसेस आहे ॻाल्हियुनि जो उहो हलंदो रहंदो ऐं एन मुमकिन आहे त इन जी शुरूआत पाकिस्तान कराए ऐं इन खां पोइ ईरान ऐं अमेरिका डायरेक्टली हिक ॿिए सां ॻाल्हियूं कनि ऐं उहो के नतीजे ते वञी एग्रीमेंट जी सूरत में पहुचे। कल जेको अमेरिकी सदर जे निगरानी में जेकी इजलास थियो आहे, सम्झो था कुझु शयूं फाइनल कयूं वियूं आहिनि त हाणे कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿीहर ॻाल्हियूं कजनि, लचक ॾेखारिजे त हीअ मामला ख़तमु थियनि। उन्हनि ॻाल्हियूं बि कयूं इन खां पोइ किथे सफ़र कंदे जहाज़ में बि जेको उन्हनि इंटरव्यू ॾिनो आहे, उनमें इहो ॿुधायो उन्हनि त हिकिड़ी अहम शख़्सियत, ज़हीन तरीन शख़्सियत वॉशिंगटन DC में अचे थी पई। उनखे पंहिंजे मुल्क जी तमामु घणी फ़िक्र आहे ऐं ईरान जे बाबति को वॾी ख़बर असां तव्हांखे ॾींदासीं। सो इहे ॻाल्हियूं हलनि थी पियूं ऐं इशारो पूरी दुनिया सम्झे थी पई त इहो फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर साहब आहिनि, छो त इन महिल अहम तरीन शख़्सियत ऐं जेकी फेवरेट शख़्सियत आहे प्रेसिडेंट ट्रम्प जी, उहा फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर आहे। इन इजलास में इहो बि कुझु मीडिया ज़रिए न हलायो त 1 मिंट खां वधीक फील्ड मार्शल सां उन जी जेकी मीटिंग हुई उनमें डोनाल्ड ट्रम्प ॻाल्हि ॿोल बि कई। टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल बिल्कुलु थी हूंदी ऐं मां सम्झां थो विज़िट बि हले पियो। ग़ालिबन फील्ड मार्शल साहब तशरीफ़ वठी वञनि, ऐं मुमकिन आहे या प्राइम मिनिस्टर असांजो शहबाज शरीफ़ साहब तशरीफ़ वठी वञनि, पर इस्लामाबाद में सिक्योरिटी मेयर्स खणी चुका आहिनि। 2-3 ॾींहं थी विया आहिनि। 22 खां वठी 24 ताईं यूनिवर्सिटीज़ ऑफन ऐं ऑनलाइन क्लासिस थींदियूं ऐं इन खां अलावा जेकी ॿी ख़बर आहे उहो मेरिएट ऐं सेरीना ॿई ख़ाली कराया विया आहिनि। पोइ दफ़े रुगो सेरीना हो, हिन दफ़े मेरिएट बि। हिन जो मतिलबु इहो त डेलीगेशन्स तमामु वॾा था अचनि ऐं एन मुमकिन आहे त मिस्र, तुर्कीए, सऊदी अरब मां बि जेके वॾी शख़्सियात आहिनि उहे पाकिस्तान अचनि ऐं यूरोप मां बि फ्रांस जी ऐं बर्तानिया जे प्राइम मिनिस्टर जी मुतवक़े आहे त उहे बि पाकिस्तान पहुचनि ऐं हिन एग्रीमेंट में या MOU में शिरकत कनि। पर हिन सां गॾोगॾु ॿी तशवीशनाक ख़बर बि आहे ऐं उहा ख़बर आहे इज़राइली IDF जे हिकिड़े सीनियर ऑफिसर, नालो हुनजो ज़ाहिर न कयो वियो आहे, हुन इहो ॿुधायो आहे त अमेरिकन फोर्सिस ऐं उन्हनि जी फोर्सिस तयारु बीठियूं आहिनि त सीज़ फायर कंहिं महिल टुटे थो पियो त असां हमिलो कयूं। असां जेके पंहिंजा टारगेट्स आहिनि एनर्जी सेक्टर में, बैंकिंग जे सेक्टर में ईरान जे मथां, उहे सेट करे चुका आहियूं। असांजा जेके जासूस आहिनि उहे हिन महिल ईरान जे अंदरि जेके चुरपुर आहे उनखे नज़र में रखियूं वेठा आहिनि। अहिड़े नमूने सां अव्हांखे यादि हूंदो चंद ॾींहं पहिरियों प्रेसिडेंट ट्रम्प बि पाण बि चयो हो त असां पंहिंजी जेके बैटलशिप्स आहिनि, एयर एसेट्स आहिनि, उन्हनि खे रीलोड करे चुका आहियूं ऐं सीज़ फायर जी एक्सटेंशन जो मुंहिंजो को बि इरादो न आहे। सो इहे ॻाल्हियूं बि हलनि थियूं पियूं ऐं ईरानी पाण बि इहो सवाल था उथारिनि त जेको नेवल ब्लॉकेट आहे अमेरिका जी तरफ़ां उहो ख़तमु न थियो आहे। छा अमेरिका इनखे सीज़ फायर खे इंटैक्ट नथो रखणु चाहे? ऐं उहो सवाल जो जवाबु उन्हनि घुरियो आहे पाकिस्तान खां त अव्हां इहो थोरो पतो करे ॿुधायो, बिकॉज़ जॾहिं तव्हां नेवल ब्लॉकेट कंदा आहियो त हिन जो मतिलबु दिस इज़ एन एक्ट ऑफ वॉर ऐं एक्ट ऑफ वॉर जो मतिलबु आहे सीज़ फायर जी जेकी आहे इहा भञकड़ी आहे। सर, हिकु तरफ़ ॻाल्हियूं जेॾी तव्हां ॻाल्हि कयो था त एॾो वॾो वफ़द अचे थो,
सम्झो था त छा वरी इहो ठाह न थींदो, वरी जंग शुरू थींदी ॿीहर, ॿई पॉसिबिलिटीज़ आहिनि, पर घणो करे या प्रेशराइज़ पियो कयो वञे ईरान खे? हा, प्रेशराइज़ ताकि कंसेशंस कढी वञे। ऐं 70% इहो आहे त इहो ॾाढो ॾुखियो थी पवंदो। ॾिसो न, जंग जे करे अमेरिका खे बिलियंस ऑफ डॉलर्स जो नुक़सान पहुतो आहे। मुंहिंजी नज़र में 600 खां 700 800 बिलियन डॉलर ताईं अमेरिका खे नुक़सान पहुतो आहे। ईरान जेको आहे 270 बिलियन डॉलर्स खां वठी 1 ट्रिलियन डॉलर्स ताईं ईरान खे नुक़सान पहुतो आहे। अल जज़ीरा जी रिपोर्ट आहे। ऐं पाण जेको इज़राइल आहे 112 बिलियन डॉलर्स इन जंगनि ते हणी चुको आहे। उनजो जेको टूरिज्म जो सेक्टर, एग्रीकल्चर सेक्टर जेको आहे उहो मुकम्मल तौर ते ठप थी वियो आहे। अहिड़े नमूने सां जेके गल्फ मुमालिक आहिनि उनजो बि लॻभॻि को 200 बिलियन डॉलर्स ताईं उन्हनि खे नुक़सान पहुतो आहे। ऐं डिफेंस एक्सपेंडिचर्स में वाध आई आहे। ख़ुदि जेको यूएई आहे उनजो 3 बिलियन डॉलर्स ताईं डिफेंस बजट वधियो आहे। कुवैत ऐं कतर जेके आहिनि उहे बि 1.5 बिलियन डॉलर्स ताईं उनजो बि वधियो आहे। सो इन करे जेको इहा जंग आहे उहा कंहिंजे बि फेवर में न आहे। ग्लोबल इकोनॉमी लाइ IMF चए थो पियो त उनजी जेकी ग्रोथ रेट आहे उहो 3.1% रहंदी हिन साल बिकॉज़ ऑफ दिस वॉर, ऐं जेकी डिसरप्शन रही आहे ऑयल जी। सो तंहिं करे जंग जेकी आहे उहो ऑप्शन न आहे। अगरि उहो ऑप्शन इस्तेमालु थींदो त देयर आर नंबर ऑफ प्रेशर्स जेको ख़ुदि अमेरिका जे अंदरि, इज़राइल जे अंदरि ऐं ख़िते जे अंदरि ऐं पूरी बैनुल अक़वामी सतह जे अंदरि आहिनि जेको हिन जंग जी मुखालफ़त कनि था पिया। ऐं हूअं बि USA यानी अमेरिका ऐं इज़राइल हिन जंग में तनहा था नज़र अचनि।